आगाह कयो मूंखे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पीटीआई हुकूमत जी मुआशी पॉलिसियुनि ते सख़्त तनक़ीद कई वई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान 25 साल उन करे जदोजहद कई त हर पाकिस्तानी खे पौणा 2 लख रुपयनि जे कर्ज़ जे बार में दॿाए सघे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीटीआई हुकूमत ते तनक़ीद कई आहे, जिन चवणु आहे त इमरान ख़ान 25 साल इन करे जदोजहद कई त हर पाकिस्तानी खे पौणा 2 लख रुपयनि जे कर्ज़ जे बार में दॿाए सघे। कर्ज़नि ख़िलाफ़ पूरी मुहिम हलाए पीटीआई हुकूमत हिन वक़्त ताईं 33 अरब डॉलर्स खां वधीक पर ॾेई कर्ज़ खणी चुकी आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त अवाम खे मुआशी टीम जो लॉलीपॉप ॾींदड़ इमरान ख़ान जी हुकूमत सख़्त शर्तुनि ते कर्ज़ वठी पंहिंजे आमदन खां 10 खरब रुपया वधीक ख़र्च करे चुकी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खान। जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी कुर्बान, आगाह कजो, पीपी चेयरमैन जो वधीक छा चवणु आहे? नाज़रीन, अहम ख़बर ताईं पहुचाई पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पीटीआई हुकूमत जी मुआशी पॉलिसियुनि ते सख़्त तनक़ीद कई वई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान 25 साल उन करे जदोजहद कई त हर पाकिस्तानी खे पौणा 2 लख रुपयनि जे कर्ज़ जे बार में दॿाए सघे। हिकु भेरो ॿीहर राब्तो कयो आहे इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खान। जी कुर्बान, वधीक छा तफ़सील आहिनि? कुर्बान, आगाह कजो, पीपी चेयरमैन जो छा चवणु आहे? पीटीआई हुकूमत जे मुआशी पॉलिसियुनि ते सख़्त तनक़ीद कई आहे। उन हवाले सां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हिकिड़ो अहम बयान जारी थियो आहे, जंहिंमें हुन चयो आहे त 25 सालनि खां इमरान ख़ान जेका सियासी जदोजहद कई, उन पाकिस्तानी हुकूमत अचण खां आणण खां पोइ तबाही खां सवाइ कुझु बि न आहे ॾिनो ऐं पाकिस्तान खे कर्ज़नि जे बोझ जे हेठां दॿाए छॾियो आहे। हिन चयो आहे त कर्ज़नि जे ख़िलाफ़ जेका कूड़ी मुहिम पीटीआई हुकूमत हलाई, उन जे रोशनी में मौजूदा हुकूमत 33 अरब डॉलर खां वधीक गैर मुल्की कर्ज़ वरिता आहिनि ऐं उन सां गॾोगॾु कर्ज़नि ते जेका व्याज जी सूरत हाल आहे ऐं हिन जेका आवाम में किफ़ायत शुआरी जी मुहिम जी जेके दावाऊं कयूं आहिनि, उन जो मुल्क जे मुआशी पॉलिसियुनि ते आवाम ते उबतो असरु पियो आहे ऐं आवाम महांगाई जे धुॿड़ में फासंदो पियो वञे, पर मौजूदा हुकूमत इन हवाले सां के शयूं मञण लाइ तयारु न आहे। जी, वरी महिरबानी अवां जी कुर्बान अपडेट करण लाइ।